इन वक्त असां मौजूद आहियूं बचत माल अटे चक्कीअ ते जेका काज़ी अहमद जे भरिसां नेशनल हाईवे ते मौजूद आहे। जदीद टेक्नोलॉजी जे तरीक़े सां जेको आहे सो ही सोलर ते लॻल आहे। हिते चांवरनि जी जेको आहे सो जेके सारियूं अचनि थियूं उन्हनि जी छड़ाई थिए थी ऐं बहितरीनु क्वालिटी जा चांवर जेके आहिनि सो हिते माण्हुनि खे मिलनि था। ऐं जॾहिं त इन खां अलावा सरह जी पीड़ाई जेको आहे थिए थी, तेल बि निकिरे थो ऐं भूसो ॾारो, उन हवाले सां जेको आहे सो बचत माल अटे चक्कीअ जो जेको मालिक आहे सिकंदर हयात, उन सां पाण गुफ़्तगू कंदासीं त हुन जदीद तरीक़े सां जेको आहे सो कहिड़े तरीक़े सां इहो बचत माल जो जेको आहे सो क़याम अमल में आंदो आहे। जी तव्हां ॿुधाइजो त सिकंदर साहिबु इहो कीअं जेको आहे सो तव्हांखे इरादो आहे ऐं जदीद टेक्नोलॉजीअ में। जी अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असीं बेसिकली ख़ुदि ज़मींदार आहियूं त असांजी कोशिशि हूंदी आहे जो पंहिंजे पाण में सुधारो आणियूं ऐं आवाम खे कुझु सहूलियत रिलीफ मिले। त इन ई सूरत हाल में असां हिते अडावत करे इन्वेस्ट करे ही रेज़की प्लांट, राइस रेज़की प्लांट ही अडावत कई आहे। त हिते हर क़िस्म जी सारी जेकी आहे असीं छॾियूं था ऐं माशाल्लाह चांवर जेको आहे साबित बहितरीनु चांवर थो निकिरे। ऐं ॿियो वरी घाणो आहे, तेल आहे, सरें जो अटो आहे, ॾारो आहे, ॿियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि। ऐं माण्हू था चवनि हिकु नंबर शइ नथी मिले। मां त चवां छो नथी हिकु नंबर शइ मिले, रुगो अंदरि ईमान हुजे माण्हूअ में ऐं हर शइ मिले थी। वज़न जी गारंटी हूंदी, माप तौरु वज़न जी ऐं ख़ासि तौरु क्वालिटी जी